अल्लाह फरमाए ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा व हम्लुहु व फिसालुहु 30 शहरा। मुझे सोने करीम रब कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो ऐ इंसान तुझो करीम रब तो के पाबंद तो बनाए वसीयत तो करे हुक्म तो करे पांजे अबे अम्मा सा सुनो सलूक कजा पांजे अबे अम्मा सा एहसान सा पेश अचजा छो त इया जेका तुझी जी जल अमड़ा तू समझी तो त 8 महीना अम्मा मुखे पेट में रखियो आ 8 महीना 9 महीना मुझे जी जल अमड़ मुझे ला दुख दिठा। अल्लाह जो पाक कुरान करीम हिक हिक घड़ी के बयान करे कदे चवे तो ऐ मुझा बाना जेडी मल तू पांजे अमड़ जे पेट में होई तो के केड़ी खबर त तुझी अमड़ केड़न केड़न दुखन मां गुजरंदी हुई जे इए खबर नथी पवई अढाइन सेरन जी हिकड़ी सिर पेट सां बधी हल त खबर पवई त वजन कीअं खणबो रुगी गाल वज़न जी ना है मुझे करीम रब जे ज़ात फरमायो व हमलुहु व फिसालुहु 30 शहरा जी जल अमड़ 9 महीना न जी जल अमड़ 30 महीना ॾींहं रातियूं तो बचड़े ला रुगी दुख ही दुख ॾिठा। तू अमड़ जे पेट में आई अमड़ जे दिल चयो आइसक्रीम खावा वरी ख्याल कई मता मुझे बचड़े के तकलीफ अचे तू अमड़ जी थन पी रहो आ अमड़ जी दिल चवे थी सूफन जी मुद्दा सूफ खावा पर वरी दिल में ख्याल थी करे मता मुझे बच्चे जे पासन में वेही रहे तुझे करे सब कुछ छड़न वारी तुझी मावा आए पांजे पीयू के कुराड़ो चवण वारा तो खा विसरी वयो तू पंध को न करे सगदे होए पांजे कुलड़न के तुझे ला सवारी बनाण वारो तुझो पिया फेटन में कम करे रात दी थिरे शरण ते मजदूरी करे रात दी पारन में पानी वही करे 5 रुपया कमाए तुझे ला कपड़ा वठी अचण वारो तुझो बाबो तोखे पोशाक पारण वारो तुझो बाबो तोखे मेला घुमाइण वारो तुझो बाबो तोखे गाड़ियों वठी ॾियण वारो तुझो बाबो जे सजी जिंदगी पंहिंजो खून पसीनो तुझे ला विञायो अॼु कुराड़ो नखे चवण वारा पंहिंजे ज़ुबान खे बंद कर मुझे करीम रब फरमायो जेते अबो ऐं अम्मा राज़ी उन ते मां खुदा ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा बि राज़ी आ। नौजवान जी जल अमड़ जो दादलो आ अमड़ सा भी प्यार कंदो आ सदाई अम्मा के चवंदो आ अम्मा कदे त मूंसा अंगल कर हा मुजी अम्मा कदे त मूंसा अंगल कर मां चवंदी आ हा बच्चा सियारे जी रात आ जनवरी जो महीनो आ पारा पइजी रहा हन अमड़ चवे थी बच्चा अज मुजी दिल थी चवे हिकड़ी रात मूंसा गड हंध में सुम जागो था अमड़ छाचे बचड़े के गालायो हिकड़ी रात मूसा हंध में सुम मुखे सी थो थे ओ मुंजी जी जल अम्मा मां त जान कुर्बान करण जे ला तैयार हां तू हिकड़ी रात पई चवी मां जनवरी जो सजो महीनो तो जी जल अमड़ सा गड रहण ला तैयार हां अमड़ के खबर आ अमड़ चवे थी बच्चा सजो महीनो न हिकड़ी रात मूसा गड हा मुंजी अम्मा नौजवान अबे अम्मा जो अदब वारो अमड़ सा गड सुतो रात जा 11 थिया सियारे जेडी मल पंहिंजो ॾाढ ॾेखारियो अमड़ चयो बचड़ा जी मुंहिंजी अम्मा बच्चा पानी हाज़ुर मुंहिंजी जी जल अम्मा बचड़ो पानी खणी आयो अमड़ हथ में वरतो हथ में वठी करे सायो करे गिलास मां हथ कढी पानी हरी वयो अम्मा ही छा कई अबा कुराड़ी हां हथड़ा ॾकी वया
अम्मा काई गाल ना है फिक्र न कर, यकदम हमरा बी खट भर में रखी करे जी जल अमड़ के उन पासे शिफ्ट करे। ओहा यकदम हेठा आली रलिया सवड़ कढ़ी करे, फौरन बी सवड़ रखिया, बी सवड़ रखी करे वरी मुझा दोस्त लेटण वारी तो करे। घड़ी खन गुजरी, अमड़ चयो बच्चा पानी हाज़िर मुझी जी जल अम्मा, बचड़ो पानी खणी आयो। अम्मा हथड़न में झले करे अञा मुंह ॾे करे हथड़े मां सायो करे छॾियो, पानी हंध ते किरी पयो। बचड़े चयो अम्मा ही छा थी करी, सियारे जी रात ॾिसी नथी त केॾो हंधो आलो थी वियो। मां निहारे चयो थी बचड़ा कुराड़ी हाँ हथन कम न कयो। अम्मा ठीक आ पर हाणे महिरबानी कर पंहिंजी रात न वञा, मुंहिंजी बि न वञा, न मुंहिंजा बच्चा ईअं न थींदो। बचड़े हंधड़ो तब्दील करे जेॾी महिल टियों दफ़ो जी जल अमड़ चयो बचड़ा पानी, हा मुंहिंजी अम्मा। बचड़े पानी ॾिनो, अमड़ ॼाणी वाणी पाणीअ मां हथ कढियो, हंधड़ो आलो थी पयो, पंहिंजे पाण खे चंपा हणी चवण लॻो अम्मा कमाल थी करी, तोखे अहसास ई कोन्हे सॼी रात मुंहिंजी निंड विञाई थई। अमड़ सॾड़ो करे गलड़न ते चिमियूं ॾेई चवे थी बच्चा इहो ई मूंखे ॾिसणो हुयो, मुखे इहो ई ॾिसणो हुयो। तो तज हिकड़ी रात जी जल अमड़ सां 3 दफ़ा निभाए कोन सघियो आ, मगर हिन जी जल अमड़ खां पुछ केतिरा ई पारा तुंहिंजे बचपन में आया, सॼी सॼी रात तोखे मोशन थींदा हुया, तूं काचू किन कदो हुए, तॾहिं पेंपर कोन हूंदा हुया जो मायरूं 3 पेंपर ॿधी जीअं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बकरीअ खे जालंग चाढ़े छॾिबो आहे, बचे खे पेपर ॿधी छॾे ॾिन सुबुह जो पिया ॾिसंदासीं। बच्चा पेपरनि जो ज़मानो कोन हुयो, तूं बाथरूम कंदो हुए, मां जी जल तोखे धोअंदी कोन हुयसि, मतां मुंहिंजे बचड़े खे थथ न लॻी वञे, मां सुकनि कपिड़नि सां उघंदी हुयसि, तोखे सुका कपिड़ा पाराईंदी हुयसि, तुंहिंजी जी जल वञी थधे पाणीअ में पाण खे बि धोंदी हुई, तुंहिंजा कपिड़ा बि धोंदी हुई। हिकिड़ी रात न बरातियूं न सालनि जा साल तुझे जी जल तो साईं गुज़ारे छॾिया। ऐं मुसलमान जी याद अथई जे उहे ॾिहाड़ा याद अथई त ख़ुदा जे वास्ते इन जी जल जो क़दर कर जेका कुराड़ी थी चुकी आहे, उन अबे जो क़दर कर जेको कुराड़ो थी चुको आहे। मां जेतिरियूं चवी क़ुरान जूं आयतूं पढ़ां जंहिंते अमड़ राज़ी न आहे उन ते न ख़ुदा राज़ी आहे न मुस्तफ़ा राज़ी आहे, जैते अबो राज़ी ना है उन सां न ख़ुदा राज़ी आ न मुस्तफ़ा राज़ी आ। भले 24 कलाक काबे जे आॾो वेठो हुजे, भले 24 कलाक रोज़े रसूल ते वेठो हुजे, जैसा अमड़ राज़ी ख़ुदा उन सां राज़ी, जैसा अबो राज़ी मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन सां राज़ी। अचो त गॾिजी करे पंहिंजी जी जल अमड़ ऐं दिल भर पीउ जी ख़िदमत कयूं, अल्लाह जा बाना उन जे लाइ दुआ घुरूं। अल्लाह तबारक व तआला दुआ जो हुक्म फरमायो क़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। मुझा करीम मुस्तफ़ा जी मुझा करीम रब, मुझे रब फरमावा कुल मुझा हबीब पंहिंजा लबड़ा खोल, मां ख़ुदा खां दुआ घुरो रब्बिरहमहुमा, ओ मुझा परवरदिगार मुझे अब्बे अम्मा ते ईअं रहम कर कमा रब्बयानी सगीरा, जीअं नंढड़े लाकू उन्हनि मूं ते महिरबानी कई मौला अॼु उन्हनि जे मथां तूं ईअं रहम फरमा। अल्लाह जो ते इए भी न चो तो मौला मुझे अबे अम्मा के माफ़ कर, चो मुझा मौला जी नंढड़े लाकू मुझे अबे अमड़ मूसा लेखो ही न कयो, मौला अज तू भी मुझे अबे अम्मा सा लेखो न कर। रब कुरान में हो तरीको समझाए रहे। दुआ घुरंदासी न घुरंदासी, अबे अम्मा ला दुआ घुरंदासी, अबे अम्मा सा प्यार कंदासी। अगर कंहिंजो अबो अम्मा कंहिंखां रुठल आहे ख़ुदा जे वास्ते वञी परचाए जा, सुभाणे न हू दुनिया छॾे वेंदा, पोइ दुनिया खे ॾेखारण जे लाइ सुभाणे पो दुनिया के ॾेखारण जे लाइ ॿोकड़ न कजा, मतां दुनिया के ॾेखारण लाइ चई त यार अम्मा तूं तोखां सवा मुंहिंजो कुझु कोन थींदो, होॾां अम्मा खे चवंदे पोड़ी चुप करे वेह। अबे अम्मा जे वञण खां बाद खमीसूं कंदा हूं न, मौज़ू रहिजी वियो मूंखे ॻाल्हाइणो हो, खमीसुनि ते ॻाल्हाइणो हो, 30 ते ॻाल्हाइणो हो, 40 ते ॻाल्हाइणो हो, साल ते ॻाल्हाए छो मौज़ू रहिजी वियो। बहरहाल मुंहिंजा दोस्त अबे अम्मा जे वञण खां बाद खमीसूं कंदा हूं, मौलविन खे घुराईंदा हूं, घणा ताम तयारु कंदा हूं। ॻाल्हायो को तव्हां को हिते रस्म कान्हे छा? वधीक न त घटि में घटि बि 7 मथां पाड़े जो मुल्ला चवे त कहीं नहीं को न
ये हकीकत है ना। खुदा जे वास्ते इन सजण साईं जी मलंग जो ही बाहूं बदल कबूल कर। अबे अम्मा जे वजन खां पोइ जेके न 7 ताम थो करी बेशक कजा, पर कॾहिं जीजल अमड़ जे जेरे वञी नवाब शाह मां सरहाड़ी मां 7 ताम वठी तैयार करे जीजल अमड़ जे आॾो रखी चेसो मुंहिंजी शहज़ादी अम्मा अॼु तूं 7 ताम खा त मुंहिंजी दिलड़ी ठरी पवे। ख़ुदा जो कसम अमड़ गिरह पोइ हणंदी पहिरीं तुंहिंजे बचड़नि खे ई तोखे खाराई। पर जेका न उन महिल अमड़ जे ज़ुबान मां दुआ निकिरंदी अर्श खे ॾारे तोखे जन्नत जो मालिक बणाए छॾींदी। बच्चे जी सालगिरह कंदा आहियूं, हेॾा केक कटींदा आहियूं न था, हेॾा केक कटींदा आहियूं छो? वॾी सरकार सां मुंहुं ॾियणो आहे, ज़रूरु ॾियो, ज़रूरु ॾियो। उते बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हक़नि जी अदायगी करणी आहे, ज़रूरु कयो। लेकिन आउं थो पुछां जेकॾहिं न ज़िंदगीअ में कुराड़ी अमड़ जी 80 साल उमिरि आहे, 70 साल बाबे जी उमिरि आहे, ऐं कॾहिं न तूं वञी मुंहिंजा दोस्त गुलनि जा हार सरहाड़ी मां वठी अची, नवां 2 कपिड़नि जा वॻा वठी अची, पलो वठी आए, मुर्गी वठी आए, मैदायूं मिठाइयूं सभु वठी अचिजे। ओ मुंहिंजी जीजल अम्मा, ओ मुंहिंजा जानी बाबा, अॼु मुंहिंजी दिलि थी चवे त तव्हांजी सालगिरह शादीअ वारी मल्हायां। पंहिंजे हथड़नि सां अबे खे विझारे कोसे पाणीअ सां उनजी मिटड़ी साफ़ करे उनजे पेरनि खे चुमियूं ॾेई नओं वॻो पारा। जीजल अमड़ जे पेरनि खे धोई उनखे नओं वॻो पारा, कुंवार वांगुरु तयार करे उन्हनि खे सिंगार करे उन्हनि जे आॾो ताम रखो। रब्बे काबा जो कसम खणी थो चवां, उन्हनि जे अखियुनि मां जेके लुड़क लड़ंदा उहे एॾा ख़ुशीअ वारा हूंदा जो ज़िंदगीअ जूं इबादतूं हिकिड़े पासे, अबे ऐं अम्मा जो हिकिड़ी दुआ उन ज़िंदगीअ खां बि मथां ई थी वेंदी। करे तरिस रुगी नमाज़ुनि ते ज़ोर अथई, रुगी पढ़ नमाज़ कंहिं तोखे झलियो आहे। नमाज़ूं पढ़, उमिरि ते उमिरो, उमिरि ते उमिरो, हज भले कर, उमिरा बि कर, हज बि कर, नमाज़ूं बि पढ़, पर असुल जेको हज अथई उहो त कर न। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे जेके रज़ा जो हुकुम अथई, जीजल अमड़ जे कदमनि खे त चुम न, पंहिंजे दिलि पर पीउ जे कदमनि खे चुमी त ॾे न। जेसि ताईं इन्हनि खे राज़ी न कंदे कुझु कोन थींदई, कुझु कोन थींदई, कुझु कोन थींदई। अबे अम्मा खे राज़ी कर, इंशाअल्लाह ताला मुंहिंजो अल्लाह बि राज़ी थींदो। मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम।